नाज़रीन ख़बर शामिल कंदासीं सिजावल मां अब्दुल गफ़ूर धमाच जी ख़बर मूजिब पुलिस अवाम जे शिकायतुनि ख़िलाफ़ SHO कलीम पठान जी अॻवानी में मंशात फ़रोशन जुआरिन ऐं आकड़ा पर्ची ख़िलाफ़ वॾे नफ़री साण करे सख़्तु ऑपरेशन कयो। दड़ो रटा सुमरो लाइकापुर जे मुख़्तलिफ़ अॾनि ते छापा जारी आहिनि। जुआरिन ख़ौफ़ मां भॼी जान छॾाई। हिन शहरिन सां मुख़ातिब थींदे चयो त इंशाअल्लाह अवाम जे ताउन सां मंशात जहिड़े मौज़े मर्ज़ ते कंट्रोल करे नौजवान नस्ल जी बका लाइ ॾींहुं राति जदोजहद जारी करे अवाम खे मंशात खां पाक कयो वेंदो।